दोस्तों हक़ मौजूद अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहिनि? ख़ुशि आहियो दोस्तों? इलाही ॾींहं थी विया, काफ़ी ॾींहं थी विया, मूं तव्हां सां शेयरिंग कोन थी। मुंहिंजो दिलि चयो त अॼु वरी बि अयाज़ अहमद शेख जा कुझु नसरी टुकड़ा आहिनि जेके तव्हां सां शेयर कजनि। अयाज़ लिखे थो, तूं मूं लाइ उहो हुस्न जो हज आहीं, तूं मूं लाइ उहो हुस्न जो हज आहीं जंहिंजो तवाफ़ ऐं तबसरनि जे तस्वीर सां कंदो आहियां, जंहिंजो तवाफ़ ऐं तबसरनि जे तस्वीर सां कंदो आहियां। ख़ुदा जे ख़्याल में खलल विझण जहिड़ी छोकिरी, ख़ुदा जे ख़्याल में खलल विझण जहिड़ी छोकिरी, अच त तोखे तुंहिंजे हुस्न जा वही हो जमाला ॿुधायां, अच त तोखे तुंहिंजे हुस्न जा वही हो जमाला ॿुधायां। ओ आसमान जा ख़ुदा, ओ आसमान जा ख़ुदा तुंहिंजे, ओ आसमान जा ख़ुदा, अच त तोखे हुस्न जो ख़ुदा ॾेखारियां, अच त तोखे हुस्न जो ख़ुदा ॾेखारियां। अक़ीदनि जे दुनिया में वेड़ियल अंधनि माण्हुनि खे कहिड़ी ख़बर, अक़ीदनि जे दुनिया में वेड़ियल अंधनि माण्हुनि खे कहिड़ी ख़बर त हुस्न जी का हद बंदी थींदी आहे छा? तूं मूं लाइ उहा हुस्न जो हज आहीं जंहिंजो तवाफ़ ऐं तस्फ़नि जी तफ़सीर सां कंदो आहियां। थैंक यू, ख़ुदा हाफ़िज़।